हारनि जे हक़ लाइ जाखोड़ींदड़ तंज़ीम सचीत ऐं भंडारा संगत पारां इंसानी हक़ जी तंज़ीम HRCP जे सहकार सां हारनि जे हक़नि लाइ सिंध हाई कोर्ट पारां आयल तारीख़ी फ़ैसिले जी रोशनीअ में गॾिजाणी थी। गॾिजाणीअ में ॻाल्हाईंदे HRCP जे अॻुवान प्रोफेसर इमदाद चांडियो, ताज मरी, रमज़ान मेमन, प्रोफेसर मुश्ताक मीरानी, साले बिल्लो, कामरेड समर जतोई ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त हारनि जे हक़नि जे बारे में हिकिड़ो तारीख़ी फ़ैसिलो जेको आहे जस्टिस सलाहुद्दीन पंवर उहो ॾिनो आहे। उन में अहम जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त उन्हनि खे रेवेन्यू ऑफिसरनि खे जेके माज़ी में केस ॿुधण जा अख़्तियार हुया, जस्टिस सलाहुद्दीन पंवर साहब जेको हुकुम ॾिनो आहे उहो हाणे उन मुताबिक़ हाणे जेके अदालतूं आहिनि ऐं सेशन कोर्ट्स आहिनि उहे उन मामलनि खे उकलाईंदियूं। हारनि जे शिकायतुनि खे या उन्हनि जा जेके हक़ सलब थियनि था उन्हनि जे ख़िलाफ़ जेके उन्हनि जूं अपीलूं आहिनि उहे ॿुधण जो हक़ जेको आहे सो हाणे अदलिया वटि आयो आहे। इहो हिकिड़ी तब्दीली आहे। मुशावरती वेहक कई आहे सा सिंध हाई कोर्ट हिकिड़ो तारीख़ी फ़ैसिलो ॾिनो आहे। उन तारीख़ी फ़ैसिले खे कीअं अॻिते वधायूं, सिंध टेनेंसी एक्ट ते तारीख़ी फ़ैसिलो आहे उनखे कीअं वधायूं। टेनेंसी एक्ट के हवाले सां असांजी हिकिड़ी डिघी जेका आहे सा तारीख़ आहे। असां इन जे लाइ जेका आहे तरमीमूं पेश कयूं, तरमीमूं ठाहे असां जेका आहे असेंबली ताईं पुॼायूं हुयूं। बदकिस्मतीअ सां उहे तरमीमूं हारीअ जे जेका आहे सा हक़ में थियण बजाए हारीअ जे ख़िलाफ़ 2013 जी हिन सरकार जेका पंहिंजो पाण खे अवाम जी सरकार थी चए, हारियुनि ऐं पुरतनि जी सरकार थी चए, उहे हारी दुश्मन जेका तरमीमूं कयूं। जेको टेनेंसी एक्ट बिल पास थियो आहे कामरेड हैदर बख़्श जतोई वारो, उन जे हवाले सां ही प्रोग्राम रखियो वियो आहे ऐं सिंध जे हारनि खे मुबारकबाद हुजे त अहिड़ो वॾो ऐलान थियो आहे सिंध जे हारनि जे लाइ टेनेंसी एक्ट जो ऐलान थियो आहे। पर हाणे ॾिसूं इन क़दुरु त अमल केतिरो थो थिए हिन ते। अमल करण जे लाइ जेको आहे सो सॼे सिंध जे हारनि खे मुतहद करे उनखे इहो ॿुधाइणो पवंदो त बाबा तव्हां वॾेरनि जागीरदारनि पीरनि जेके हिन जेके ज़मीनुनि ते हारनि जी जेके वॾेरनि जागीरूं ठाहे वेठा आहिनि त उन ते केतिरो अमल थो थिए त हारनि खे ज़मीनूं कीअं ॾिनियूं थियूं वञनि। हाणे जेकी सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में पंवर साहब ऐं चौधरी साहब जो जेको गॾियल फ़ैसिलो आयो आहे जंहिंमें हारियुनि जो जेका बुनियादी इंसानी हक़ आहिनि पाकिस्तान जे आइन में ऐं UN जा जेका चार्टर ऑफ ह्यूमन राइट्स आहे, इन्हनि सभिनी खे साम्हूं रखी करे उन्हनि फ़ैसिलो ॾिनो आहे कि सिंध असम्बली कानून साज़ी करे ई नथी सघे अहिड़ी कानून साज़ी जेकी इंसानी हक़ुनि जे ख़िलाफ़ हुजे। मतिलबु इहो ई लफ़्ज़ आहे कि छेड़ बेगार गैर कानूनी ऐं पहिरीं लिखियल हो, इन लफ़्ज़ कढी छॾियो। हाणे हाई कोर्ट चयो कि तव्हां इहे लफ़्ज़ कढी नथा सघो। इहे दोस्त सभु गॾु थिया आहिनि ऐं मां त इहा असांजे लाइ अॻिते लाइ कामयाबी थींदी। छा त इहो ईअं सम्झे हैदर बख़्श जतोई जेको 50 में टेनेंसी एक्ट पास करायो उन खां पोइ वरी हीउ जेको पास थियो आहे या फ़ैसिलो थियो आहे इन खे बि उन में शामिलु करिणो पवंदो ऐं असेंबली खां पास करिणो पवंदो। पोइ हक़ीक़ी माना में असांजो टेनेंसी एक्ट सही साम्हूं ईंदो। असां इहो पाण में वेही तइ कयो त इन खे एक्ट खे कीअं हलाइजे अॻिते त हारियुनि ताईं उन जा असरात अचनि, हारियुनि खे उन मां फ़ाइदो पहुचे, रुॻो ॻाल्हियुनि जी हद ताईं न हुजे। जीअं कोर्ट मां आहे या असेंबली मां आहे को जेकर एक्ट पास थो थिए, को कानून पास थो थिए त उन ते अमल बि हुजणु घुरिजे। जे अमल न आहे त पोइ त बेकार आहे। हिननि चयो त गॾिजाणीअ में फ़ैसिलो कयो वियो आहे त अदालत जे उन फ़ैसिले जे रोशनीअ में हारनि में जागरूकता पैदा करण जे लाइ ज़िले सतह ते गॾिजाणियूं ऐं कॉन्फ्रेंसूं कोठायूं वेंदियूं। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ TV, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।